जय राम जी की। अॼु तारीख़ 17 जुलाई। स्वामी लीलाशाह वाणीअ में तव्हांजो स्वागत आहे। अॼु जो विषय आहे अहंकार न करियो। स्वामी लीलाशाह महाराज फरमाइनि था त भगवान जे नाले जपण सां मंगल थिए थो, छाकाणि त भगवान मंगल स्वरूप आहे। भगवान जी कृपा असां ते थिए, ईअं केतिरा चवनि था। पोइ जेकॾहिं भगवान जी कृपा चाहियो था त अहंकार छॾे ॾियो। तव्हां सूंहं ते अहंकार न करियो, छाकाणि त तव्हां खां वधीक केतिरा ई सुंदर आहिनि। के अकुल ते अहंकार कंदा आहिनि, मगर वॾे अकुल वारा घणेई। ॿिया के धन ऐं विद्या ते अहंकार कंदा आहिनि, पर दुनिया में केतिरा ई धनवान ऐं केतिरा ई तव्हां खां वधीक विद्वान पिया आहिनि। जय राम जी की। अगरि को चाहे त जनम मरण जो दुख न हुजे ऐं हिते बि सुख हुते बि सुख मिले त भलाईअ जा कम करियो। जय राम जी की।